हींअर सिंध जे पेटल जे सदर साईं गुलाम रसूल बहर सां गॾु मौजूदु आहियूं। असां सिंध जे उस्तादनि जा जेके करंट इशूज़ आहिनि खोड़ सारा, पर जेको ही टाइम स्केल जेको आहे, सर्विस स्ट्रक्चर जेको आहे, सर्विस स्ट्रक्चर उन जे बाबति अचो त साईं जन खां सुवाल कयूं त हुननि जो छा इन बाबति राय आहे। सर अस्सलाम वालेकुम। जीअं त असां वटि कुझु सिंध जे हवाले सां जीअं सर्विस स्ट्रक्चर जेको आहे उहो पुराणे हवाले सां 12, 14, 15 ऐं 16 4 स्टेजूं, पर हींअर जॾहिं नई अपॉइंटमेंट जेका थी आहे उहा 14 स्केल खां थी आहे। उन सर्विस स्ट्रक्चर जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो त सिंध जे कुंड कुड़छ में जेके उस्ताद आहिनि असांजा नौजवान, उहे तमामु थोरो परेशान हाल में आहिनि त आख़िरकार इहो सर्विस स्ट्रक्चर असांजो कीअं ठहंदो या उनजी कंडीशन जेका आहे कहिड़ी बीहंदी। जी सर। वालेकुम सलाम, महिरबानी साईं वसीम साहिब जी। जीअं त सर्विस स्ट्रक्चर जेको आहे ही त पोस्ट असांजी अपग्रेड थी आहे, जेका 7 ऐं 9 में उहा असांजी 14 में रखी वई आहे, पर सर्विस स्ट्रक्चर असांजो उहे ई उन ई तरीक़े सां आहे जहिड़े तरीक़े सां पहिरियां आहे। उन में जीअं असांजो प्राइमरी ऐं सेकेंडरी हुन अलॻि अलॻि बकेट रखिया, त जहिड़े तरीक़े सां सेकेंडरी साइड ते जीअं असां PST मां HST थींदा हुआसीं जंहिं क्राइटेरिया ते, वरी HST मां HM थींदा हुआसीं उन क्राइटेरिया ते, अहिड़ो ई सिस्टम हुननि अलॻि करे रखियो आहे। उन मां असांजो जेको आहे सो PST मां सीनियर PST आहे, उनजी साॻी क्राइटेरिया जेको इक्वल जेको आहे HST जा। HST खां पोइ सीनियर PST खां पोइ आहे चीफ PST जेको 17 में आहे। उहा साॻी क्राइटेरिया हूंदी, साॻी जेको आहे हुन में एकेडमिक जेको आहे रूल्स हूंदा, जेका मुंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी उहा साॻी हुन सां हूंदी। उहो साॻियो बेनिफिट जेको असांजो साॻियो ई स्ट्रक्चर आहे, जीअं जेको आहे 14 में जेके थिया आहिनि उन्हनि सां बि साॻी पॉलिसी जेको आहे लागू हूंदी। को बि नौजवान दोस्त मायूस न थिए, ऐं सभ जे लाइ जेको आहे इहो सर्विस स्ट्रक्चर आहे। पोइ सीनियर जे लाइ न आहे त या जूनियर जे लाइ जेको आहे सो न आहे, सीनियर जे लाइ आहे, ईअं न आहे, सभिनि जे लाइ जेको साॻियो आहे। ऐं इनशाला जेको आहे सो अनकरीब जेको आहे हुन ते हींअर हाणे कमु हले थो पियो। विच में निगरान गवर्नमेंट आई हुई, ऐं निगरान गवर्नमेंट तव्हां पाण ॾिठो त कंहिं बि कम खे अॻु भराई कोन थी। ऐं हींअर असांजी जेको आहे सेक्रेटरी साहिब सां तारीफ़ी मुलाक़ात थी आहे। बाक़ी हाणे ईद खां पोइ रखियल ई इनशाला डेट हिकिड़ी रखंदासीं जंहिंमें वेही करे हुन बाज़ाब्ता तौरु चयो आहे जेके इशूज़ आहिनि, ऐं इनशाला हुन ते जेको आहे सो असां होमवर्क कंदासीं। ऐं इनशाला अनकरीब जेको आहे सो सर्विस स्ट्रक्चर जी जेको आहे सो अॻु भराई थींदी। सर हींअर असां वटि जेके पुराणा दोस्त आहिनि, जीअं तव्हां ॿुधायो त सीनियर प्राइमरी स्कूल टीचर DPS असां 17 चऊं या सीनियर टीचर जेको आहे सीनियर PST 16, उन खां पोइ 17, असांजा काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे पुराणा उहे रिटायर थींदा था वञनि, उन्हनि खे इन क़िस्म जो को लाभ जेको सो हासिलु नथो थिए। आया ही कॾहिं ताईं अहिड़े क़िस्म जो जेको नोटिफिकेशन ही जारी कंदा, जेकॾहिं नोटिफिकेशन जारी कंदा त उन्हनि में तारीख़ूं जेके हू नोटिफिकेशन में हणंदा त आया पुराणियूं हणंदा, जीअं कराची में जेको वॾो पेटे दफ़्तर तरफ़ां हिकिड़ो एहतिजाज रखियो वियो उन टाइम खां तारीख़ूं ॾींदा, या ही अलॻि जेको कंदा, उन में तंज़ीमी जेको किरदारु रहंदो उहो छा हूंदो तव्हांजो? सर अगरि सभ खां पहिरियां इहा शइ आहे, तव्हां हिन शइ ॾिसो, जेका शइ जेको प्रोजेक्ट डेवलपमेंट थी स्टार्ट थींदो आहे, पर जंहिं ॾींहं खां स्टार्ट थींदो आहे हू राइज गवर्नमेंट उन खां कंदी आहे, जॾहिं खां जेको आहे हू नोटिफाई कंदा। बाक़ी असांजो तंज़ीम जे हवाले सां असांजी इहा ख़्वाहिश हूंदी त जंहिं ॾींहं खां बाइफर्केट कयो आहे 2021 में जेको आहे गवर्नमेंट इहा पॉलिसी लॉन्च कई आहे, असां चाहींदा त 2021 खां ई जेको आहे असांखे जेको आहे लॉन्च कयो वञे, असांखे जेको ॾिनो वञे। असांजी डिमांड त इहा ई हूंदी, पर असां पहिरियां चऊं था त उन शइ जो वजूद अचे, वजूद अचण खां पोइ असां उन जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते जेको आहे डिस्कस करे सघूं।